अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार अवां यहाँ मुर्मुल पर शामिल करूँ था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, डिस्ट्रिक्ट बार नौशर फिरोज़ जे एहतिजाज रंग लाथो। वकीलन दाख़िल थियल FIR ख़त्म थियण जी यकीन ॾियारणी बाद एहतिजाज ख़त्म करे छॾियो। सिंध ऑनलाइन टीवी जी रिपोर्टर M ज़फ़र तगड़ मौजूद डिस्ट्रिक्ट बार जे सदर अब्दुल रहीम अब्बासी, जनरल सेक्रेटरी अयाज मरी, सिंध काउंसिल जे मेंबर अब्दुल सत्तार लहरानी ऐं सीनियर नायब सदर शेर मोहम्मद उजण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे वकीलनि ते कूड़ी FIR दाख़िल थियण ख़िलाफ़ हिकु हफ़्तो बार जो बाइकाट कयो। नेठ सेशन जज सां ॻाल्हियूं कामयाब थियूं। लीगल वे सां समूरनि मसइलनि जे हल करण जी यकीन ॾियारणी खां पोइ असां पंहिंजो एहतिजाज ख़त्म करण जो ऐलान करियूं था। ख़ासि करे नेशनल प्रेस क्लब जे सदर M ज़फ़र तगड़ जा थोराइता आहियूं, जंहिं पहिरें ॾींहं खां आख़िर ताईं सिंध ऑनलाइन टीवी ते बहितरीन कवरेज ॾेई साथ ॾिनो। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।